घोटकी डिप्टी कमिश्नर घोटकी मंजूर अहमद कुनरानी चेयरमैन ज़िला काउंसिल घोटकी बंगल खान मेहर ऐं DHO डॉक्टर राव आफ्ताब सर्विकल कैंसर बचाव जी क़ौमी मुहिम जो इफ़्तिताह कयो। वालिदैन खे 9 खां 14 सालनि ताईं जी नियाणियुनि खे हिफ़ाज़ती टुका हणाइण जी अपील। डिप्टी कमिश्नर घोटकी मंजूर अहमद कुनरानी चेयरमैन ज़िला काउंसिल घोटकी बंगल खान मेहर ऐं DHO घोटकी डॉक्टर राव आफ्ताब अहमद घोटकी जे हिकु निजी स्कूल में औरतुनि में पकड़जंदड़ सर्वाइकल कैंसर खां बचाव जी क़ौमी मुहिम जो इफ़्तिताह कयो वियो आहे। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर ॻाल्हाईंदे चयो त सर्वाइकल कैंसर जहिड़ी ख़तरनाक मूज़ी मर्ज़ ख़िलाफ़ अवाम में सुजागी पैदा करण जी ज़रूरत आहे त जीअं क़ौमी मुहिम खे कामयाब बणाए सघिजे। इन सिलसिले में असां सभिनी खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। इन मौक़े ते चेयरमैन ज़िला काउंसिल घोटकी बंगल खान मेहर ॻाल्हाईंदे चयो त पोलियो वायरस जी सर्वाइकल कैंसर ख़िलाफ़ भरपूर आगाही मुहिम हलाइण जी ज़रूरत आहे त जीअं आम माण्हू पंहिंजी नियाणी खे हिफ़ाज़ती टुका लॻाराइनि। इन मौक़े ते DHO घोटकी डॉक्टर राव आफ्ताब अहमद ब्रीफिंग ॾींदे चयो त सर्वाइकल कैंसर औरतुनि में थींदड़ कैंसर जो हिकु आम क़िस्म आहे जेका वैक्सीनेशन ऐं स्क्रीनिंग ज़रिए मुकमल तौर ते रोके सघिजे थी। पाकिस्तान में पहिरियों भेरो 15 खां 27 सेप्टेम्बर ताईं सर्वाइकल कैंसर खां बचाव जी क़ौमी मुहिम जारी रहंदी जंहिं ते 9 खां 14 सालनि ताईं जे नियाणियुनि खे हिफ़ाज़ती टुका लॻाया वेंदा। हीउ हिकु ख़तरनाक कैंसर आहे जेको औरतुनि खे मौत जे मुंहं में धिके थो। तक़रीब जे आख़िर में मुहिम तहत तयारु कयल आगाही मवाद खे बाज़ाब्ता तौर ते लॉन्च कयो वियो आहे जंहिं में ब्रोशर बैनर ऐं सोशल मीडिया मुहिम शामिल आहिनि। अवाम खे अपील कई वई आहे त उहे हर इन मुहिम में फ़ाल तौर ते हिसो वठनि ऐं सर्वाइकल कैंसर खे रोकण लाइ एहतियाती क़दमनि ते अमल दरआमद खे यकीनी बणाइनि ऐं पंहिंजी नियाणियुनि खे हिफ़ाज़ती टुका लॻाराइनि। ॾाढो हिकिड़ी ख़ुशी थी आहे त हिकिड़ी ॾाढी ख़तरनाक बीमारी हुई उन जो हिकिड़ो अवेयरनेस वारो और कैंपेन हिकिड़ी शुरू कई आहे। जीअं पोलियो कैंपेन हुई उन अवेयरनेस न हूंदी माण्हुनि खे। मां इहो ई ज़रूरु पैगाम ॾियणु चाहींदुमि पंहिंजे मीडिया जे थ्रू पंहिंजे भाइरनि जे थ्रू त जेतिरी असां कोशिशि कयूं था असां जेको टारगेट रखियो आहे उनखे बि असांखे मीट करायूं ऐं हिकिड़ी बीमारी आहे इंशाअल्लाह अल्लाह शिफ़ा ॾींदो पर इंसानु कोशिशि कंदो आहे त तॾहिं अल्लाह सां उनजी मदद कंदो आहे। हे डेज़िग्नेटेड स्पॉट्स फंड DHO वारा तव्हांखे ॿुधाईंदा एग्ज़ैक्ट जेके कहिड़ा आहिनि मगर ॻोठ में बि वेंदा कैंपेन जा वर्कर्स जेके हूंदा त ॻोठ में बि वञी सघनि था वेंदा जेके हूंदा आहिनि गवर्नमेंट हॉस्पिटल्स प्रॉपर्ली उते कंदा और इंशाअल्लाह आहे त इहो हाली अवेयरनेस वारो बि असां कैंपेन कंदासीं मिली करे सॼा। तव्हांखे बि सभिनि खे असांजी रिक्वेस्ट आहे मीडिया वारनि खे थोरो इन ॻाल्हि खे उथायो वञे इन मीडिया खे हाईलाइट कई वञे इहा ॻाल्हि ताकी आवाम खे ख़बर पए त इहा का बीमारी हूंदी आहे उनजो इलाज बि अची चुको आहे। हीउ जेको हिन प्रोग्राम जो सरदार साहब ॻाल्हाया विया हिन जो बेसिक मक़सदु अवेयरनेस आहे। हिते असां सभु गॾु थिया आहियूं कि जेके बि हिते आहिनि सभु ओपिनियन लीडर आहिनि पंहिंजे पंहिंजे एरियाज़ जा। को टीचर आहे को हेल्थ वर्कर आहे जीअं इवन तव्हां जर्नलिस्ट बि आहियो ठीकु आहे। हीउ कवरेज ॾियो था लेकिन तव्हांजो इहो बि कमु बि आहे त हिन कवरेज खे अॻियां माण्हुनि खे उन तरीक़े सां ॿुधायो त जीअं असां वटि कंहिं क़िस्म जी रेज़िस्टेंस मिथ न अचनि। जीअं मुख़्तलिफ़ मिथ हूंदा आहिनि कंहिं बि मुफ़्त जी काई बि शइ हूंदी आहे उनजे लाइ पोइ मुख़्तलिफ़ मिथ्स हूंदा आहिनि त हिन सां हे नुक़सानु आहे हिन सां हे नुक़सानु आहे जॾहिं ताईं कुझु हूंदो न आहे। असां सां रिलीजियस स्कॉलर बि आहिनि हेल्थ टीम बि आहे जर्नलिस्ट बि आहिनि टीचर बि आहिनि डॉक्टर बि आहिनि समाज जो तक़रीबन हर हिसो आहे। मक़सदु इहो आहे त अवेयरनेस अचे ऐं जेकॾहिं के मिथ आहिनि त उहे ख़तमु। सभ खां पहिरियों मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां त मीडिया जी टीम असांजे सेमिनार जी कवरेज लाइ आई। हे ह्यूमन पेपिलोमा वायरस ख़ुसूसन ख़वातीन जे कैंसर जे एतबार सां सेमिनार मुनक़द कयो वियो ऐं असांजी 122 टीमूं आहिनि। हिन टीमनि जी तरीक़ेकार हीअं हूंदो त असां पहिरियों स्कूल में जो 9 खां 14 साल जी जो फीमेल्स आहिनि हुननि खे असां वैक्सीनेट कंदासीं। जो बक़ाया थींदो हुनजे लाइ असां मोहल्लनि में घरनि में ॻोठनि में असांजी टीमूं वेंदियूं उते सेशन्स कंदियूं ऐं उते माण्हुनि खे वैक्सीन कंदी ऐं का बि जो बची वञनि या कंहिंखे जल्दी कराइणी हुजे उहो हॉस्पिटल में अचे करे असांजी जो हॉस्पिटल में टीम हूंदी हुन सां कराए सघनि था। 15 तारीख़ खां 27 तारीख़ जे विच में हर तालुका हॉस्पिटल में ऐं DHQ में टीम मौजूदु हूंदी ऐं स्कूलनि में बि टीम वेंदी एज़ पर शेड्यूल जो शेड्यूल उनखे ॾिनो वियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।